Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारी जो। अॼु असां बायोलॉजी जे टॉपिक डिस्कवरी ऑफ सेल ऐं सेल थ्योरी ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियों जंहिं टॉपिक ते असां डिस्कस कयूं था उहो आहे डिस्कवरी ऑफ सेल। डिस्कवरी ऑफ सेल जो मतिलबु इहो त सेल कहिड़े तरीक़े सां दरियाफ़्त थियो या ॻोल्हे लधे पियो हुयो। जॾहिं असां डिस्कवरी ऑफ सेल जी डिस्कस कयूं था पिया त सभ खां पहिरियों अहम जेका पॉइंट अचे थी या अहम जेका ॻाल्हि अचे थी उहा आहे माइक्रोस्कोप जी इजाद। इन 1610 में असां हिकु साइंटिस्ट हुयो जंहिंजो नालो आहे गैलीलियो। गैलीलियो इन्वेंट कयो हुयो माइक्रोस्कोप। माइक्रोस्कोप हिकिड़ी अहिड़ी इक्विपमेंट आहे जेका साइंस जी दुनिया में नंढे बारीक शयुनि खे बि क्लियर करे ॾेखारींदी आहे। इन माइक्रोस्कोप जे इजाद जो जेको सर हुआ उहो गैलीलियो साइंटिस्ट ते वञे थो। गैलीलियो 1610 में हिनखे इजाद कयो। 1610 में जॾहिं माइक्रोस्कोप अची वियो त पोइ मुख़्तलिफ़ साइंटिस्ट नंढियुनि शयुनि ते तजुर्बा करणु शुरू कनि था ऐं 1665 में असांजो साइंटिस्ट आहे हिकिड़ो जंहिंजो नालो आहे रॉबर्ट हुक। रॉबर्ट हुक दरअसल वर्क करे पियो, कमु करे पियो काठ जे नंढनि टुकड़नि ते, माना वुडन कॉक्स ते। हाणे काठ जा नंढा टुकड़ा जॾहिं हुन मुख़्तलिफ़ शयुनि में डिज़ोल्व कया ॻारिया त उहे टुटी करे नंढनि ज़रनि में तक़सीम थी विया। जॾहिं हुन उहे नंढियूं बॉडियूं डिस्कवर कयूं ॾिठियूं उन्हनि खे हुन हिकिड़े नाले सां आइडेंटिफाई करायो जंहिंखे हुन नालो ॾिनो सेल। माना सेल उन्हनि नंढनि गोल ज़रनि शयुनि जो नालो ॾिनो वियो जेको असांजो गोल वेज़ल हनीकॉम्ब वांगुरु मक्खीअ जे नंढे कॉम्ब जे टुकड़े वांगुरु हुयो। 1665 में रॉबर्ट हुक काठ जे टुकड़े मां सेल खे डिस्कवर कयो। अॻिते हली करे 1831 ऐं 32 जे अरसे जे दौरान ॿियो हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिंजो नालो हुयो रॉबर्ट ब्राउन। रॉबर्ट ब्राउन उहो साइंटिस्ट आहे जंहिं 1831 ऐं 32 जे अरसे जे दौरान सेल जे बि अंदरि हिकिड़ी ॿी शइ डिस्कवर कई। सेल जे बि अंदरि हिकिड़ी नंढी ॿी बॉडी आइडेंटिफाई कई जंहिंखे हुन नालो ॾिनो न्यूक्लियस। माना सेल जे अंदरि जेको पार्ट हुयो हुनखे रॉबर्ट हुक न्यूक्लियस खे डिस्कवर कयो। न्यूक्लियस ऑफ सेल। सेल खां पोइ सेल जो न्यूक्लियस बि डिस्कवर थी वियो। उन खां पोइ अॻिते हली करे 1838 में 1838 उहो पीरियड आहे जंहिंमें जर्मन बोटेनिस्ट माना जर्मनी सां ताल्लुक़ रखंदड़ हिकिड़ो बॉटनी ते कमु कंदड़ साइंटिस्ट हुयो बोटेनिस्ट जंहिंजो नालो हुयो स्टेलिडन। स्टेलिडन बोटेनिस्ट हुयो जंहिं डिस्कवर कयो, जंहिं इहो आइडेंटिफाई करायो या ॿुधायो त जेके बि प्लांट्स आहिनि माना ऑल प्लांट्स आर composed of cells। 1838 में स्टेलिडन इहो थी वियो तस्वुर दुनिया जे साम्हूं आंदो त जेके बि प्लांट्स आहिनि उहे सभु जो सभु सेल जा ठहियल आहिनि, सेल जा डिस्कवर कयल आहिनि। नेक्स्ट ईयर वरी ॿिए साल ॿियो हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं 1839 में हिन जो ताल्लुक़ बि जर्मनी सां आहे। ही जेको जर्मन साइंटिस्ट हुयो इनखे ज़ूलॉजिस्ट चवंदा छो त ही एक्सपर्ट हुयो ज़ूलॉजी जे फील्ड में ऐं हिन जी कंट्रीब्यूशन ज़ूलॉजी जे वर्ल्ड में वर्क थींदी आहे। इहो जेको साइंटिस्ट हुयो ज़ूलॉजिस्ट स्टीवन इन इहो तस्वुर ॾिनो त जेके बि एनिमल्स आहिनि ऑल एनिमल्स आर composed of are made of cells। 1838 में स्टेलिडन इहो तस्वुर ॾिनो त जेके बि ॿूटा आहिनि उहे सभु सेल जा ठहियल आहिनि। 1839 में स्टीवन जेको साइंटिस्ट आहे
इन इहो थीम स्टेटिक कयो, डिस्कवर कयो या ॿुधायो त जेके बि एनिमल्स आहिनि उहे बि सभु जो सभु सेल जा ठहियल आहिनि। उन खां पोइ डिस्कवरी ऑफ सेल जी जेका आख़िरी कंट्रीब्यूशन आहे उहा इहा आहे त 1858 में असां जेको साइंटिस्ट ॿियो आहे जंहिंखे असां चवंदा आर विर्चू, ही जेका आर आहे इहा लाइक रडल्स मतलब रडल्स विर्चू। रडल्स विर्चू 1858 में उन इहो तसवर ॾिनो त न्यू सेल्स जेके नवा सेल ठहनि था पिया, न्यू सेल डेवलप फ्रॉम पेरेंट सेल। जेके सेल ऑलरेडी मौजूद आहिनि मतलब नवा सेल मौजूदा सेल मां ठहंदा आहिनि, प्री एक्सिस्टिंग सेल मां ठहंदा आहिनि। इहा हुई असांजी डिस्कवरी ऑफ सेल जंहिं ते असां डिस्कस कई। डिस्कवरी ऑफ सेल खां पोइ असां अचूं था पिया नेक्स्ट टॉपिक ते जेको हिन ई सां रिलेटेड आहे, हिनखे असां मिटायूं था पिया। डिस्कवरी ऑफ सेल खां पोइ हाणे असां ज़िक्र कंदासीं सेल थ्योरी जे बारे में। हाणे सेल थ्योरी ते जॾहिं असां डिस्कस कयूं था त सेल थ्योरी जो तक़रीबन जेको वर्क आहे उहो असांजो स्टीवन रडल्फ विर्चू ऐं जेको स्टीलिंगन साइंटिस्ट आहे उन्हनि जो, माना ही उहे टे साइंटिस्ट आहिनि जिन जी मिलियल कंट्रीब्यूशन सां असांजो सेल थ्योरी जो बुनियाद पए थो पियो। ही उहे टे साइंटिस्ट आहिनि स्टेलिडन, स्टीवन एंड रडल्फ विर्चू जिन सेल थ्योरी जो बुनियाद आहे। हिननि जी जेकी डिस्कवरीज हुयूं, हिननि जूं जेके फील्ड ऑफ साइंस में जेके तहक़ीक़ूं हुयूं, उन्हनि जो जेको कंक्लूजन ॿियार हुयो उहो सेल थ्योरी कंसीडर थींदो आहे, जंहिंमें पहिरियों इहो आहे सेल थ्योरी जो इम्पॉर्टेंट पॉइंट आल लिविंग ऑर्गेनिज्म मतलब जेके भी जानदार आहिनि, जेके भी साह वारियूं शयूं आहिनि, आर मेड अप ऑफ सेल्स। जेके भी जानदार आहिनि उहे सभु जो सभु सेल जा ठहियल आहिनि। सेल थ्योरी जो पहिरियों पॉइंट इहो आहे। सभु जानदार ऑल लिविंग ऑर्गेनिज्म, इन्हनि में प्लांट भी अची था वञनि पिया ऐं एनिमल भी अची था वञनि पिया, उहे सभु जो सभु सेल जा ठहियल आहिनि। ऐं सेल थ्योरी जी जेका ॿी अहम पॉइंट आहे उहा इहा आहे त सेल इज दी स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल and functional unit of living things। माना जेके भी जानदार आहिनि उन्हनि जो नंढे में नंढो बनावटी लिहाज़ सां ऐं कम जे लिहाज़ सां जेको बुनियादी एको आहे उहो सेल आहे। ॿी असांजी सेल थ्योरी जी इम्पॉर्टेंट पॉइंट इहा हुई। ऐं टी ऐं आख़िरी जेका सेल थ्योरी जी इम्पॉर्टेंट पॉइंट उहा इहा आहे त न्यू सेल्स डेवलप फ्रॉम प्री एक्सिस्टिंग सेल्स। माना जेके सेल ऑलरेडी मौजूद आहिनि जिनखे असां पेरेंट सेल भी चवंदा आहियूं, मतलब सेल सभु जो सभु पेरेंट सेल माना नवनि सेल जेके ठहनि था पिया असांजा उहे ऑलरेडी जेके मौजूद सेल आहिनि उन्हनि मां तयारु थींदा आहिनि। इहा आहे असांजी सेल थ्योरी। सेल थ्योरी जा जेके इम्पॉर्टेंट पॉइंट आहिनि उहा इहा आहे त ऑल लिविंग ऑर्गेनिज्म आर मेड अप ऑफ सेल। सेल इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म या लिविंग थिंग्स या लाइफ। ऐं टी इम्पॉर्टेंट पॉइंट आहे न्यू सेल्स मतलब जेके नवां सेल ठहनि था पिया, डेवलप फ्रॉम प्री एक्सिस्टिंग सेल या पेरेंट सेल, ऑलरेडी मौजूद सेल्स मां तयार थींदा आहिनि। इहा हुई असांजी डिस्कवरी ऑफ सेल ऐं सेल थ्योरी जिते जंहिं ते असां अॼु डिस्कस कईसीं। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम असां ॿिए टॉपिक सां तव्हांजे साम्हूं ईंदासीं।